بسم الله الرحمن الرحيم. باب إذا جامع ثم عاد ومن دار على نسائه في غسل واحد. وبه قال حدثنا محمد. باب إذا جامع ثم عاد ومن دار على نسائه في غسل واحد. इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि मक़सद ई आहे त जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे ॿ घर वारियूं आहिनि, टे घर वारियूं आहिनि, चारि घर वारियूं आहिनि, या हिकु ई घरवारी अथसि, हिन खे कुवत तमामु घणी आहे, उन घरवारीअ सां वरी ॿीहर जिमा करणु चाहे थो, हिकु दफ़ो जिमा करे वियो आहे, ॿीहर जिमा करणु चाहे थो त ॿीहर जिमा जे लाइ गुस्ल नओं करणु, पहिरियों गुस्ल करे वरी पोइ जिमा करणु ज़रूरी न आहे। उबा ॿ घर वारियूं अथसि, ॿिन्हिनि घर वारनि ॾे राति जो या ॾींहं जो वञे थो त ईअं न त हुन घरवारी सां जिमा कयो अथई त हाणे गुस्ल करे पोइ वरी ॿी घरवारी ॾे वञे, या गुस्ल करे ॿीहर वरी जिमा करे। इमाम बुखारी बाब क़ाइमु करे ॿुधायो त ॿीहर जिमा करणु या ॿी घरवारी सां जिमा करण जे लाइ गुस्ल ज़रूरी न आहे। ॿ दफ़ा जिमा कई, टे दफ़ा, हिकिड़ो दफ़ो गुस्ल कई त गुस्ल थी वेंदुसि, बसि टिनिनि जिमानि जे लाइ हिकिड़ो गुस्ल काफ़ी आहे। ईअं न त अॻे ज़माने में इहो मशहूरु हो त भाई इहे जेके न गंढियूं ॾींदा, हफ़्ते जा तड़ गॾु लाहींदा, त हीअ गंढियूं बि न ॾींदो, त हाणे हिकिड़ो दफ़ो हिन घरवारी ॾे वियो आहियां, भाउ गंढ ॾेई छॾियां, हाणे ॿ गुस्लनि वरी पोइ ॿ टे टूबियूं हणे, टे टूबियूं हणे, चारि हणे, ईअं न, बसि हिकिड़ो दफ़ो गुस्ल कई सभिनी जिमाननि जे लाइ काफ़ी आहे। बैनल जिमाइन गुस्ल का हुकुम, ॿिनि जिमानि जे दरमियान जेको गुस्ल आहे इहो करणु छा आहे। अइमा अरबा जो इतिफ़ाक़ आहे त जिमानि जे दरमियान गुस्ल वाजिब न आहे, फ़र्ज़ बि न आहे। ॿिनि जिमानि जे दरमियान गुस्ल करणु फ़र्ज़ बि न आहे, वाजिब बि न आहे, सुन्नत बि न आहे। हिकु घरवारी सां जिमा कई त हाणे चऊंसि त बाबा गुस्ल तो ते फ़र्ज़ु आहे, हाणे पोइ बि घरवारी ॾे वञाए। तमामु अइमा अरबा वटि इतिफ़ाक़ हिन ॻाल्हि जो त ॿिनि जिमानि जे दरमियान गुस्ल फ़र्ज़ बि न आहे, वाजिब बि न आहे, सुन्नत बि न आहे। जेकॾहिं करे थो त मुस्तहब अमल आहे, भली ॻाल्हि आहे, छो त ॿीहर जेकॾहिं गुस्ल करे वरी ॿी घरवारी सां जिमा कंदो या साॻी हिन घरवारी सां ॿियो दफ़ो जिमा कंदो त उनजे जिस्म में कुवत पैदा थींदी, चुस्त थी पवंदो, सुस्त न थींदो। हलवा दलील में रिवायत आंदई त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अज़वाज मुतहरात ते जॾहिं वेंदा हुआ त उन खां बाद में हिकिड़ो गुस्ल कंदा हुआ, तमामु अज़वाज मुतहरात। रिवायत में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि आंदई त उन वक़्त में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं 9 घर वारियूं हुयूं, 11 घर वारियूं, 2 बानियूं, बाक़ी 9 घर वारियूं। हाणे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि तमामु अज़वाज मुतहरात सां जिमा कंदा हुआ, उन खां बाद में हिकु दफ़ो गुस्ल कंदा हुआ। सुवाल ई आहे त ॿी रिवायत में ईंदो आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिनि जिमा जे दरमियान गुस्ल कंदा, हिन रिवायत में आहे त हिकिड़ो गुस्ल कंदा। इन ॿिन्हिनि रिवायतुनि में छा आहे? तारुज़ आहे। पोइ जवाब ॾिबो तारुज़ कोई कोन्हे, हिन जे करे कोई तारुज़ न आहे त जेॾहिं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जंहिं रिवायत में अचे थो त गुस्ल कंदा हुआ, इहो ॿुधायूं त गुस्ल करणु मुस्तहब अमल आहे, बहितर ई आहे त माण्हू गुस्ल करे पोइ वञी ॿी घरवारी ॾे। बाक़ी वाजिब ऐं फ़र्ज़ जाते न कयूं त इहो ॿुधायूं त हीअं करण बि जाइज़ आहे, छो त हर अमल पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो असांजे लाइ हुज्जत ऐं दलील आहे। हल पढ़ो। बाक़ी मसइलो रहियो त ॿिनि जिमानि जे दरमियान वुज़ू करणु, उहो बि वाजिब न आहे, फ़र्ज़ बि न आहे। जेकॾहिं वुज़ू करे थो त इहो बहितर अमल आहे। ويحيى بن سعيد عن شعبة عن إبراهيم بن محمد بن المنتشر عن أبيه قال ذكرت لعائشة قالت يرحم الله أبا عبد الرحمن كنت طيب رسول الله صلى الله عليه وسلم فيطوف على نسائه ثم يصبح محرما ينزح محرما ثم يصبح محرما। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहराम जी हालत में हूंदा हुआ ऐं पंहिंजे अज़वाज मुतहरात ॾे ईंदा हुआ। उन खां बाद में अमा आयशा फरमाए थी त मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुशबू हणंदी हुयमि। وبه قال حدثنا محمد بن بشار قال حدثنا معاذ بن هشام قال حدثنا أبي عن قتادة قال حدثنا أنس بن مالك قال كان النبي صلى الله عليه وسلم يدور على نسائه في ساعة الواحدة من الليل والنهار। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अज़वाज मुतहरात ॾे ईंदा हुआ ॾींहं जो या राति जो। अन्हार जो लफ़्ज़ ॿुधाए करे मां बुखारी फरमायो त राति जो रुॻो जिमा करणु फ़र्ज़ु न आहे, हुनजो हक़ु आहे,
जेकॾहिं ॾींहं जो घरवारनि सां जिमा करे त करे सघे थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾींहं जो बि पंहिंजे घरवारनि ॾे ईंदा हुआ। قال قلت لأنس وكان يطيقه قال كنا نتحدث أنه وهن 11 ऐं घरवारियूं हुयूं घणियूं 11। हज़रत अनस साईं खे मां चयुमि ए अनस कान युतीकुहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केतिरी ताक़त हुई जो 11 घरवारनि ॾे अचनि। कमा कुन्ना नतहदसु कि तूं जीअं जो असां बयानु कंदा आहियूं। त पोइ हज़रत अनस साईं फरमायो त अनहु उतिया कुव्वत सलासीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 30 मर्दनि जी ताक़त मिलियल हुई। وقال سعيد عن قتادة إنا نتحدث إن أنسا حدثهم 9 نساء। हाणे हिते सुवाल जो जवाबु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 11 घरवारियूं हुयूं ऐं 11 घरवारियुनि सां हिकु ई राति में या ॾींहं में जिमा कंदा हुआ। हज़रत अनस सां खां पुछा कयूं त एतिरी हज़रत अनस खां कंहिं पुछा कयो त नबी साईं खे एतिरी ताक़त हुई जो 11 घरवारनि ॾे अचनि। त हज़रत अनस साईं हुनजो जवाबु ॾिनो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 30 मर्दनि जी ताक़त हुई। घणनि जी? 30 मर्द। उहे मर्द कहिड़ा आहिनि? उलमा लिखियो आहे त 30 मर्द जेके बहादुर ऐं जन्नती 30 मर्दनि जी ताक़त हुई नबी साईं खे। उबा हल ॿी रिवायत में ईंदो आहे कंहिं बुज़ुर्ग लिखियो आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खे होलियतुल औलिया में लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 40 मर्दनि उहे 40 मर्द जेके बहादुर ऐं जन्नती हुजनि उन्हनि जी ताक़त माना 40 मर्द जन्नतिन जेतिरी नबी साईं खे दुनिया में अलाह ताला ताक़त ॾिनी। ऐं तव्हांखे ख़बर आहे हर जन्नती खे क़यामत जे ॾींहुं घणियूं हुरूं मिलंदियूं? मां 70। जॾहिं अदना माण्हूअ खे 70 जन्नत में हुरूं मिलंदियूं ऐं उन्हनि 70 हुरुनि सां जिमा कंदो हिकु ई वक़्त में एॾी उनखे ताक़त ईंदी। त इन हिसाब सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 4000 मर्दनि जी ताक़त अलाह ताला दुनिया में ॾिनी। घणनि जी भाउ? 4000 मर्द। हाणे 4000 मर्दनि जी ताक़त हुजेसि ऐं उहो माण्हू सिर्फ़ु इक्तिफ़ा करे 11 घरवारनि ते त इहो नबी जो मौजूज़ो चइबो। इहो नबी जो छा आहे? मौजूज़ो। घणा माण्हू एतिराज़ कनि था त नऊज़ बिल्लाह पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम घणियूं ज़ालूं छो रखियूं? त आइश खे पसंदि कंदा हुआ, ऐश वारी ज़िंदगी पसंदि कंदा हुआ। त उन्हनि जाहिलनि खे इहा ख़बर न आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका मके में ज़िंदगी पंहिंजी गुज़ारी नबूअत खां पहिरां 40 साल, उन्हनि 40 सालनि में एॾी ताक़त जे बावजूदु ऐं एॾी सख़्तु दुश्मनी जे बावजूदु बि कंहिं काफ़र इहा ॻाल्हि साबित न करे सघियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नऊज़ बिल्लाह को ग़लति कमु कयो आहे। उन्हनि में वरी जॾहिं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी उमिरि 25 साल थी, 25 सालनि ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोई निकाह न कयो, बग़ैर निकाह जे 25 साल ज़िंदगी गुज़ारियूं ऐं पाक दामन वारी ज़िंदगी जो सख़्तु दुश्मन काफ़र जो हर एतिराज़ करण वारा, हर ऐब ॻोल्हण वारा, उन जे बावजूदि बि ख़ुदि उन्हनि पाण इक़रार कयो त नबीअ खां वधीक पाक कंहिं बि ज़िंदगी न गुज़ारी आहे। वरी पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम 25 सालनि में जॾहिं निकाह कयो त पहिरों निकाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ख़दीजतुल कुबरा सां थियो। अम्मा ख़दीजतुल कुबरा उहा औरत जंहिंजा पहिरां 2 मुड़ुस मरी चुका आहिनि, बेवा, ऐं उन वक़्तु बीबी ख़दीजतुल कुबरा जी उमिरि 40 साल। 40 सालनि जी पोढ़ी औरत, 2 मुड़ुस हुन जा मरी चुका आहिनि, बेवह, उन सां माण्हू जेकॾहिं कोई बि शादी करे त इहो अयाश परस्त न हूंदो आहे। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 25 सालनि में 40 सालनि वारी औरत जेका ॿीण ते वॾी उमिरि वारी आहे उन सां निकाह कयूं, वरी यकीन जे निकाह ते इतिफ़ाक़ कयूं। जेसीं ताईं मां ख़दीजतुल कुबरा ज़िंदा हुई त नबी साईं ॿियो निकाह न कयो। हाणे 40 सालनि वारी पोढ़ी औरत सां 25 सालनि वारो नौजवान जो रहणु, इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अयाश परस्ती वारी ज़िंदगी खे पसंदि न कंदा हुआ। इहो नबी जो त मौजज़ो आहे जो हेॾी वॾी ताक़त पोइ बि हिकिड़ी पोढ़ी औरत सां ज़िंदगी गुज़ारनि था। पोइ बा हिननि जो एतिराज़ करणु सही। 4000 माण्हू जी ताक़त तोखे ऐं मूंखे ताक़त जेकॾहिं घणी हुजे त चवंदा हिकिड़ी माई मूं पूरत त कोन थी थिए।
हाणे अब्दुल हमीद चए थो ॿी शादी कजे, हिकु माई में पूरत ई कोन थी थिए। असांजे तोखे नबी जे मुक़ाबले में कुझु ताक़त न आहे। नबीअ खे 4000 मर्दनि जी ताक़त, उन जे बावजूदि बि पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम 40 सालनि वारी औरत बेवाह सां निकाह कयो। वरी 53 सालनि जी उमिरि ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो हिकिड़ो निकाह हो। जॾहिं अम्मा ख़दीजतुल कुबरा हिन जहान खे छॾियो त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम पोइ ॿिया निकाह कया। इन मां बुज़ुर्ग हिकिड़ो नुक़्तो कढंदा आहिनि त जिन माण्हुनि खे शौक़ु थिए थो साईं ॿी शादी कयूं ऐं ॿी शादी करणु सुन्नत आहे, त पोइ असांजे उस्ताद साईं अब्दुल हमीद साहिबु जन फरमाईंदा हुआ त नबी साईं जी सुन्नत हीअ आहे त पहिरीं घरवारी मरे पोइ ॿिया निकाह कयो, पोइ सुन्नत आहे। दलील में साईं इहा रिवायत आंदी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निकाह कयो अम्मा ख़दीजतुल कुबरा सां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 53 सालनि ताईं अम्मा ख़दीजतुल कुबरा जेसि ताईं ज़िंदा हुई त ॿियो निकाह न कयूं। हाणे जॾहिं ॿियो निकाह न कयूं त इहा नबी जी सुन्नत आहे न त पहिरीं घरवारी हुजे मौजूदु त पोइ ॿी घरवारी हाल फ़िलहाल ज़रूरत न आहे, पहिरीं मरे त पोइ भली खणी ॿी कयो। हलो इन में त सैयदुल कौनैन जो हिकिड़ो सब्र, ॿियो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौजज़ो मालूम थिए थो त एॾो वॾो सब्र ऐं एॾो वॾो मौजज़ो जो हेॾी वॾी ताक़त जे बावजूदि बि पंहिंजी ज़िंदगी पाक दामनी सां गुज़ारियो। वरी अम्मा ख़दीजतुल कुबरा सां निकाह करण खां बाद में तव्हां पढ़ी आयो त गार हिरा ॾे जॾहिं नबी साईं वेंदा हुआ इबादत जे लाइ त महीनो उते रहंदा, महीनो इबादत कंदा हुआ, वरी ईंदा। एॾी वॾी ताक़त वारो माण्हू महीनो ॿाहिरि वरी अचे त अहिड़ी ज़िंदगी बि पाक गुज़रे जो कोई बि माण्हू उनजी ज़िंदगी ते हथ बि खणी नथो सघे। त इहो अयाश परस्ती जो दलील न आहे। जेके जाहिल माण्हू आहिनि क़ुर ते एतिराज़ कनि था, नबी ते एतिराज़ कनि था, त उहे नऊज़ बिल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ईअं चवनि था। हालवा वरी पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इन 11 घरवारनि जे दरमियान अदल ऐं इंसाफ़, एॾो आहे अदल ऐं इंसाफ़ जो उन्हनि घरवारनि जी वारियूं मुक़ररु कयूं, टाइम मुक़ररु कयूं। हर टाइम जंहिं घरवारी जो हूंदो हो त उन फिक्स टाइम ते उते वञी करे पहुचंदा हुआ। इहो अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु कयूं। इहो इल्मी नुक़्तो ॿुधाईंदा आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अदल ऐं इंसाफ़ लाज़िम हुयो या न हुयो। जेके उलमा चवनि था त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते अदल ऐं इंसाफ़ लाज़िम न हो, पर उन जे बावजूदि बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदल इंसाफ़ क़ाइमु करे दुनिया खे ॿुधायो त नबी अदल इंसाफ़ हीअं कंदो आहे। अलाह ताला फरमायो तुरजी मन तशा मिनहुन्न व तुवी इलैका मन तशा। पैगम्बर जंहिंखे तूं तरजीह ॾे तो ते काई पाबंदी न आहे, घणो टाइम ॾे त बि तोखे इख़्तियार आहे। माना नबी इन शइ जो पाबंद न हो, पर उन जे बावजूदि बि नबी अदल इंसाफ़ करे तोखे ऐं मूंखे दर्स ॾिनो त मां पाबंद न आहियां, पोइ बि अदल इंसाफ़ जी ज़िंदगी गुज़ारियां थो। त तव्हांखे बि जेकॾहिं 2 घरवारियूं अचनि त अदल इंसाफ़ सां ज़िंदगी गुज़ारियो। अलाह ताला फरमायो त जेकॾहिं फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़वाहिद, 2 घरवारियूं तॾहिं कयो जॾहिं तव्हां अदल इंसाफ़ जो पको यकीन रखो त अदल इंसाफ़ 2 घरवारनि जे दरमियान करे सघंदुमि। पर जेकॾहिं सम्झो था त अदल इंसाफ़ न करे सघंदुमि त पोइ अलाह ताला फरमायो फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़वाहिद, पोइ हिकिड़ी भली थी। ख़ौफ़ करें थो त अदल इंसाफ़ न करे सघंदुमि। साईं चांडियो रहमतुल्लाह अलैहि हिन जो तर्जुमो ईअं कंदो हो त जेकॾहिं भाड़ जा तर्रा थियो त पोइ हिकिड़ी शादी सही अथव। भाड़ जो तर्रो, भाड़ जो तर्रो चइबो आहे सिंधी में हिकु तरफ़ माइल, ॿिए जी ॿुध हुई न, बसि हिकिड़ी ज़ाल जी ॿुध। जे अहिड़ी नौबत अची वञे त पोइ हिकिड़ी ज़ाल काफ़ी अथव। छो? हिन जे करे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इज़ा कानत इंद अर्रजुल इमरतान फलम यादिल बैनहुमा जा यौमल क़ियामति व शिक्कु साक़ितुन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं माण्हू दुनिया में 2 शादियूं कयूं उन जे दरमियान बराबरी न कई त क़यामत जे ॾींहुं हिन हाल में ईंदो जो उनजो हिकिड़ो पासो शल थियलु हूंदो। सम्झे सही? पासो शल, अदल इंसाफ़ न कई न। हाणे क़यामत जे ॾींहुं पादर खाए दुनिया जे थोरे मज़े जे लाइ अदल इंसाफ़ न करे सघे त पोइ फ़ाइदो छा ॿी शादी करण जो? बसि हिन ते गुज़ारो करे सब्र जी ज़िंदगी गुज़ारे भलो अथसि। क़यामत जे ॾींहुं पादरनि खां त बची वेंदो। हलवा 2 शादियूं करण सां, 2 निकाह करण सां हिकु अदल इंसाफ़ नथो थी सघे। 2 नंबर ते घर बि सही नथो हली सघे। बसि इहो इख़्तिलाफ़ हलंदो, इख़्तिलाफ़ हमरा मोटी ईंदो, मथे में सूरु हूंदोसि, हथ मथे ते रखी वेही रहंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे या त मार ॾे हुन ज़ाल खे या त हुन ज़ाल खे।
पोइ त इहो ज़ुल्म आहे, बग़ैर उज़र जे मार कंहिंखे ॾियणु त ज़ुल्म आहे न साईं। बहरहाल बराबरी न थी सघंदी, जहिड़ो बि पहलू माण्हू वठे, बहितर अथसि त हिकिड़ी साल त गुज़ारो करे। हलो باب غسل المذي والوضوء منه وبه قال حدثنا ابو الوليد قال حدثنا زائدة عن ابي حصين عن ابي عبد الرحمن बाब ग़स्ल المذी والوضوء मिन्हु। आम तौर ते 3 शयूं हूंदियूं आहिनि मर्द मां या औरत मां निकिरंदियूं आहिनि, हिकु मनी, मज़ी, वधी। वधी चइबो आहे जेको कमज़ोर माण्हू हुजे, पेशाब करण खां पहिरियां या पेशाब करण खां बाद में अछा कतरा निकिरंदा आहिनि, इनखे वधी चइबो आहे। मज़ी चइबो आहे घरवारीअ सां रांदि रूंद खेॾणु, या ईअं ई माण्हू वेठो आहे पंहिंजे लेखे हिकिड़ो ख़्यालु अथियुसि घरवारी जो, या अहिड़ो को ग़लति ख़्यालु थियुसि, अछो पाणी निकिरी आयो उघड़ मां, इनखे चइबो आहे मज़ी। हाणे मज़ी जेकॾहिं निकिरी अचे, ख़्यालात में ईअं पाणी निकिरी वियो, इन जो हुकुम छा आहे शरन? अबा जेकॾहिं कपिड़नि ते लॻुसि इहो अछो पाणी, कपिड़ा पलीत, जिस्म ते लॻुसि त जिस्म खे धोअणु ज़रूरी आहे। हाणे इन माण्हू खे जेकॾहिं वुज़ू आहे त वुज़ू टुटी पवंदुसि, गुस्ल वाजिबु न अथसि, इन त वते गुस्ल कंदो। हिकिड़ो असांजो दोस्त आहे, ग़रीब अकेले में न हो, सियारे जे मौसम में ताक़त वारो बि हुयो, ख़्यालात थियनि ईअं मज़ी निकिरी वञेसि, पोइ इहो ग़रीब घड़ी घड़ी गरम पाणी काॾो करे थधे पाणी में शाख में वतंदो, टुबियूं ॾींदो, अलाह केतिरो वक़्तु टुबियूं ॾिनी, बीमार थी पियो। पोइ पुछा कई, मां सादा मुस्लमान, तूं पुछा त कर न, चईसि मां शकी थियां, पोइ कीअं पुछा कयां। आम तौर ते इहो घणो मसइलो हलंदो आहे जंहिं माण्हू खे इल्मु न आहे। ख़्यालात जे करे अछो पाणी निकिरी अचे, या घरवारी खे हथु लाहिण जे करे अछो पाणी निकिरी अचे, त इनखे अरबी में मज़ी चइबो आहे। इन मज़ीअ में गुस्ल वाजिबु न आहे, वुज़ू टुटी पवंदुसि, कपिड़ा पलीत थी पवंदसि, कपिड़ा धोए, जिस्म धोए, वुज़ू करे, बसि इहो पाक आहे। वधी जो बि इहो ई हुकुम आहे। बाक़ी मनी चइबो आहे जेका शव सां टपो ॾेई करे अछो पाणी ॿाहिरि निकिरे त उन जे करे गुस्ल वाजिबु थी वेंदुसि। रिवायत आंदे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मुज़ान हुयो। मज़ान माना हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे एॾी वॾी ताक़त हुई जो सदाईं जॾहिं घरवारी ॾे वेंदो हो या घरवारी सां रांदि रूंद कंदो हो त उन वक़्त में इहो अछो पाणी निकिरी ईंदो हो। पोइ हज़रत अली साईं खे हिन जो इल्मु न हो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु वतंदो हो, वेंजंदो, वेंजी थकी पियो। हिकिड़े ॾींहुं दोस्त खे चई पंहिंजे खे, यार हाणे नबीअ जी न्याणी मुंहिंजे घर में आहे, मूंखे हया थो अचे, नबी खां पुछा कीअं कयां। हाणे इन जो मसइले जो हल बि नबीअ वटि आहे, मां त नथो पुछा करे सघां हया जे करे, ॼाटरो आहे न सही। अॼुकल्ह जा ॼाटरा वरी बेहया, बसि लहे कंदा, सहुरो आहे न उनजी धीअ सां मां सुम्हां थो न, साम्हूं लहे कंदुसि। ॼाटरो हुजे हयादार, बेहया ॼाटरो ख़ुदा पनाह ॾेई, सम्झे सही। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने खे ख़्यालु थियो त मां नबी खां पुछा कीअं कयां, मसइलो त पुछा करिणो आहे। उन जाइ ते ॿिए कंहिं साहबी खे चई, तूं वञी पुछा करे, छो हिन जे करे लिमकान इब्नती, उन जी न्याणी मुंहिंजे घर में आहे, मुंहिंजी घरवारी आहे, बाक़ी हयात हुते नबी खां कीअं पुछा कयां। उन वञी करे सुवालु कयुसि साहबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त पाण फरमायूं अली आहे छा? चई हा साईं हज़रत अली आहे। चई चओ हज़रत अली खे त इन में गुस्ल वाजिबु न आहे, वुज़ू टुटी पवंदो, वुज़ू भॼी पवंदो आहे। पोइ हज़रत अली साईं ॾाढो ख़ुशि थियो, भणिया हर टाइम ते वुज़ू, 5 मिंटनि ते गुस्ल, 5 मिंटनि ते गुस्ल, भणिया मरी वञुमि थधि में। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि त बसि पंहिंजे ज़कर खे धोई छॾ, उघड़ खे पंहिंजी खे धो ऐं वुज़ू कर, बसि तूं पाक आहे, कपिड़नि खे धोई छॾ। हलो इन रिवायत में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जो मक़सदु 3 मसइला बयानु करणु। पहिरियों त मज़ी नापाक आहे, मता कोई माण्हू सम्झे त भाउ गुस्ल वाजिबु न अथसि तंहिंजे करे मज़ी पाक आहे, कपिड़ा ई पलीत न थींदा, कपिड़ा पलीत थींदा, जिस्म पलीत थींदो। मज़ी नापाक आहे, पाक शइ न आहे। ॿियो उन हज़रात जी तरदीद मक़सदु आहे जेके चवनि था त मज़ी में नज़ह काफ़ी आहे, बसि रुॻो खरड़िजेसि। इमाम बुखारी फरमायो त हिते लफ़्ज़ अचे थो वग़्सिल, धोएसि, त माना मज़ी पाक खरड़ण सां न थींदी, छा सां पाक थींदी? धोअण सां। टियों त मज़ी ख़ारिज हुजण जे करे वुज़ू टुटी पवंदो, छा टुटी पवंदो? गुस्ल वाजिबु न आहे। हलवा शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैहि फरमायो त तर्जुमे सां मुताबिक़त कीअं थींदी हदीस जी?
मथे आहे त बाब ग़स्लिल मज़ी वल वज़ू मिन्हु, हेठि रिवायत आंदई वरी मज़ी वारी, चए थो मुताबिक़ हीअं ई शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो त मथे तव्हां पढ़ी आयो त जेकॾहिं पेशाब ऐं पायखानो निकिरेसि पथरनि सां जेकॾहिं इस्तंजो कई त उहो पाक थी वेंदो। बाक़ी मज़ी अहिड़ी शइ अथव त बहितर आहे पथर सां पाक न थींदी, उनजे लाइ धोअणु ज़रूरी अथव। हलवा أمرت رجلا يسأل النبي صلى الله عليه وسلم لمكان ابنته فسأل فقال توزأ واغسل ذكرك باب من تطيب ثم اغتسل وبقى أثر الطيب وبقي أثر الطيب जंहिं ख़ुशबू लॻाई उन खां बाद में गुस्ल कई, उन ख़ुशबूअ जो असरु उनजे जिस्म ते अञा बाक़ी आहे त उनजो गुस्ल थी वियो। मक़सदु इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो हीअ आहे त हिकिड़े माण्हू पहिरियों पंहिंजे जिस्म ते ख़ुशबू लॻाई, हाणे पइजी वियसि गुस्ल, तकड़ तकड़ में गुस्ल थो कई, चई पंहिंजे जिस्म खे मटे ई न, सांभणो न हयई, शैम्पू बि न हई, ईअं जिस्म ते पाणी हारियईं ऐं इहो पाणी वारनि जे पाड़ ताईं पहुची वियो त गुस्ल थी वेंदुसि, गुस्ल थी वेंदो। घणनि माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त भाउ सांभणो न आहे, शैम्पू न आहे त गुस्ल ई न थींदो। राति जो ई मायूं यादि ॾियाराईंदो त शैम्पू ई आहे, हल भाउ सांभणी न आहे, अब बग़ैर सांभण ऐं शैम्पू जे मां बुखारी रिवायत आंदी आहे त लही वेंदो गुस्ल, तंहिंजे करे न माना मुंहिंजे चवण ते न लॻो आहे न साईं। हल भाउ इहो मज़ बहानो आहे भॼण जो। إبراهيم بن محمد بن المنتشر عن أبيه قال سألت عائشة وذكرت لها قول ابن عمر ما أحب أن أصبح محرما أنزح طيبا فقالت عائشة أنا طيبت رسول الله صلى الله عليه وسلم ثم طاف في نسائه ثم أصبح محرما وبي قال حدثنا آدم بن أبي إياس قال حدثنا شعبة قال حدثنا الحكم عن إبراهيم عن الأسود عن عائشة قالت كأني أنظر إلى وبيد الطيب في مفرق النبي صلى الله عليه وسلم وهو محرم। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अज़वाज मुतहरात ते ईंदा, पोइ वरी अॻ में ख़ुशबू लॻाईंदा, पोइ अज़वाज मुतहरात ते ईंदा, उन्हनि सां बिस्तरी कंदा। सुबुह जो इहराम बदिलणो हूंदो त इहराम ॿधंदा हुआ, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते ख़ुशबू आई पहिरियां ई लॻण वारी ईंदी हुई, माना सांभण जो दौर ई न हुयो। त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मटे धोअणु ज़रूरी न आहे जो जिस्म खे मटे धोइजे, गुस्ल लही वेंदो, ईअं टुबी ॾींहं शाख में त बि थी वेंदुसि कमु। बाब तखलील الشعر حتى إذا ظن أنه قد أروى بشرته أفاض عليه وبه قال حدثنا عبدان قال أخبرنا عبد الله قال أخبرنا هشام بن عروة عن أبيه عن عائشة قالت इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इन हदीस मां हिकिड़ो ॿियो मसइलो बि कढियईं जंहिंमें उलमा जो इख़्तिलाफ़ आहे। अइमा सलासा रहमतुल्लाह अलैह अइमा सलासा वटि जेकॾहिं कंहिं औरत खे जनाबत वारो गुस्ल पियो अथसि या उहा औरत हैज़ खां पाक थी आहे त इन ॿिन्हिनि जे लाइ औरत जे लाइ ज़रूरी न आहे त पंहिंजूं ॻुतियूं खोले, बसि वारनि जी पाड़ ताईं पाणी पहुचे थो ऐं मथे जी जेका वारनि जी पाड़ आहे मथो सॼो पिसी थो वञे पाणी खां, त इन औरत जो गुस्ल थी वेंदो, चाहे जनाबत वारो गुस्ल हुजेसि चाहे हैज़ खां पाक थियण वारो गुस्ल हुजे। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जो थोरो इख़्तिलाफ़ आहे। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जो ख़्यालु हीअ आहे त जेकॾहिं औरत खे जनाबत वारो गुस्ल आहे त पोइ ॻुतियूं खोलणु ज़रूरी न अथसि, छो कि वारनि जे पाड़ ताईं पहुचाइणु पाणी त फ़र्ज़ु आहे, बाक़ी चोटी ताईं पहुचाइणु फ़र्ज़ु न आहे इज़ाफ़ी वारनि। पर जेकॾहिं औरत करे थी गुस्ल हैज़ वारो, हैज़ जी मुदत पूरी थी वेंदसि, हाणे पाक थिए थी, त इमाम मालिक जो ख़्यालु इहो आहे त इहा औरत पंहिंजूं ॻुतियूं खोलींदी। त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो रद्द करणु मक़सदु आहे कंहिंजो इमाम मालिक जो, त न चाहे जनाबत वारो गुस्ल हुजेसि चाहे हैज़ वारो गुस्ल हुजेसि, ॿिन्ही हालतुनि में इहा औरत पंहिंजे ॻुतियूं न खोलींदी। पक अथसि त पाणी पाड़ ताईं पहुचे थो, जे पक न अथसि सहूलियत बि आहे, पाणी जी ज़्यादती बि आहे ऐं सम्झे थी त पाणी न पहुचंदो त पोइ ॻुतियूं खोले। हल وبه قال حدثنا عبدان قال أخبرنا عبد الله قال أخبرنا هشام بن عروة عن أبيه عن عائشة قالت كان رسول الله صلى الله عليه وسلم إذا اغتسل من الجنابة غسل يديه وتوضأ وضوءه للصلاة ثم اغتسل ثم تحلل بيده شعره حتى إذا ظن أنه قد أروى بشرته وأفاض عليه الماء 3 مرات ثم غسل سائر جسده अफ़ाज़ अलैहि الماء पलटींदा पाणी हुन ते 3 दफ़ा जिस्म खे ते पाणी वहाइणु सुन्नत आहे।
हिकिड़ो दफ़ो जिस्म ते पाणी वारणु फ़र्ज़ु आहे, गुस्ल थी वेंदो. ثم غسل سائر جسده فقالت كنت أغتسل أنا ورسول الله صلى الله عليه وسلم من إناء واحد نغرف منه جميعا. इन मां उलमा नुक़्तो ई कढियो आहे त औरत मर्द गॾु जेकॾहिं गुस्ल कनि त करे सघनि था. अमा छा फरमाए थी त मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक ई थांव में गॾु गुस्ल कंदा हुआसीं. जीअं तव्हांखे मां मसइलो पढ़ाया आहिनि त औरत जो हथु थांव में पवण जे करे थांव पलीत न थींदो. अॻे माण्हुनि जो इहो ख़्यालु हुयो त माई हथु लाथो न माना पलीत. त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि हदीस आंदी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं माशा सिद्दीक़ा गॾु हिक ई थांव मां गुस्ल कंदा हुआ, परदे में माना उघड़ ढकियल हूंदी हुई. हाणे उन मां ई गुस्ल कंदा हुआ त पोइ अमा छा फरमाए थी त अॻ में मां कंदी हुयमि या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुंहिंजो हथु हुन टप में फिरंदो हो पाणी वारे में, नबी साईं कॾहिं बि आर महसूसु न कंदा हुआ. औरत गॾु मर्द सां गुस्ल करे सघे थी. हलो. باب من توضأ في الجنابة ثم غسل سائر جسده ولم يعد غسل مواضع الوضوء منه مرة أخرى. وبه قال حدثنا يوسف بن عيسى بس ये सुभाणे पढ़ंदासीं.